अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। झटपट छा हाल आहे? काॾे लिखतो हां? हाल कहिड़ा तो पुछे यार। छो ख़ैर त आहे? बस वो ड्यूटी भी छॾे आयुमि न। वरी ड्यूटी छॾे आए? हा यार मसलो थी वियो वॾो। वरी कीअं? अरे बाबा वो सेठ त पाण हीरो माण्हू आहे। हा उनजो जेको पुटु आहे न वॾो, हा हा चंडो थोरे घणे ते किरो, थोरे घणे ते किरो। तोखे ख़बर आहे पाण असां पंहिंजे वॾनि जी न सां था हिन मोतबर ई सां था हले। हल भेणा, तूं ॿुधाए तूं किथे तो कमकार करे? मां उन साॻे होटल ते जाते मिले चांहि पीती है। हाँ हा यार पोइ महिरबानी कर मुंहिंजी बि हिते होटल ते जॻह कर पाण सां। होटल ते? हा ॿई गॾु हूंदा अञा मज़ो वधीक ईंदो। यार जगह आहे त कोन, पर पोइ हल तोखे मां सेठ सां मिलण आहियां थो। हाँ पोइ जंहिंमहिल जगह थी पाणे पोइ ॿुधाईंदे पोइ ईंजा। अल्लाह मालिक हल। हा अचु। अस्सलाम वालेकुम सेठ। वालेकुम अस्सलाम। वरी छो मोटी आए? सेठी दोस्त प्यारो पिरी हाँ चए पियो जगह का आहे त पोइ जेको वियायूंसि इन करे वठी आयो आहियां तोसां को मज़दूर यार आहे त वियायो। उसे नी जगह त आहे कोन, अच्छा समझी आहे माण्हू ज़मानत तुंहिंजी हूंदई मां जो ज़िम्मो आहे सेठ। हर शइ जो। हा हा ओ बाबा ख़बर आहे न मूंखे चई चांहि जो कारीगर असांखे खपे। अच्छा चांहि जो कारीगर त मां हाई लेवल जो आहियां। चांहि जो हिकु बाबा, नंबर कारीगर आहे। हाणे चांहि वारा हिकु त हे आहे ॿियो हे आहे। हिननि मां को मोकल वोकल कंदो जगह थींदी तोखे ॿुधाईंदा। तूं नंबर ॾेई वञ पंहिंजो। अच्छा हा माना फ़िलहाल जगह न आहे। फ़िलहाल जगह न आहे। जॾहिं थिएव पोइ पाण ॿुधायो। हा हा बसि नंबर ॾेई वञो तव्हां पंहिंजो ॿुधायो। नंबर बस खाओ के मां ॾेई थो छॾियां। बस मां वटि अथव नंबर। तो वटि अथसि? हा हा बसि पोइ मूंखे नंबर ॾींदो ठीकु पोइ आहे फोन करे ॿुधाईंदो। बाक़ी महिरबानी सेठ ठीकु आहे ठीकु। चांहि जो हिकु नंबर कारीगर आहे। हथ उहो अथसि जो मां त चांहि 20 ग्राहक भॼी ईंदा आहिनि वटि। बाबा साईं हाणे जंहिंमहिल जगह थिए त बीहारींदासीं। बस ठीकु आहे सेठ। पुराणो माण्हू आहे मां एतिरो चांहि पचाइण शुरू कयो हिन वक़्तु बाबा। बाबा अलाह ख़ैर कंदो बीहारींदासीं। ठीकु ठीकु आहे। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। काॾे तकिड़ो तकिड़ो वञे थो? यार देर थी वई आहे, टाइम थी आहे, ड्यूटीअ ते थो वञा। अच्छा हा ड्यूटीअ ते न वेचां छो? ख़बर थी हा सेठ जी का चोरी थी वई आहे। सभिनी मुलाज़िम खे ॿधायो अथई। सही ॿुधाए? हा न मां हाणे तो होटल तो अचां चांहि अरे पी। कीअं? बाबा हुनजी चोरी थी वई आहे सेठ जी होटल में चोरी थी वई अथसि। सभई मुलाज़िम जेके सभिनी खे ॿधायो अथई। मतां वञे तोखे बि चटरा ॿधाया वई। सही तो यार ॻाल्हि करे पोइ मूंखे त पोइ न वञिणो पवंदो न माना। अरे हल हफ़्तो वञेसि न ॿाहिरि छॾेसि बाबा चरियो आहे छा बरंदी पाए को बच्चो हाली सच तो चवां निभागा समझे यार ॻाल्हि सही थो करे पोइ मां मोटी वञा थो घर। मोट बाबा अचो हलिया अचो। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। छा हाल आहे? बाबा खैर सेठ तव्हां पुछो। ख़ैर ख़ैर वे ॾे हाल अहवाल भला इहो त्योहारो यार उसे चोथों पंजो ॾींहुं आहे कम ते नथो अचे। तव्हांखे ख़बर न पई आहे छा? न मूंखे त ख़बर ई न आहे। अरे बाबा सेठ हुनजो एक्सीडेंट थी पियो। अच्छा हा जॻह बंदि भॼी पई अथसि। अस्पताल में दाख़िल आहे सखर अस्पताल आहे न सिविल। यार असां ॾे फोन ई न कयो अथई। बस वो ग़रीब हाणे पंहिंजे सूरनि में लॻो पियो तव्हां हाणे छा फोन करे। अलाए कहिड़ी अस्पताल में आहे? सखर बाबा सिविल में तो ॿुधायां सखर। सखर सिविल में हा आहे? बाबा पोइ पक न ईंदो नी? न हाणे ईंदो जॾहिं ख़ुशि थींदो हे छोटो ॿ टे महीना। पोइ बाबा मां वटि कारीगर न आहे। हाँ हा उथोली कमु कर कारीगर चांहि जो अच्छा पचाए पोइ ॾिसां मां का गाॾी अचे त वञा तो सिविल अरे अस्पताल। तव्हांजो माना हाणे जॻह थी वई मां बीहां। बाबा वो न ईंदो पक्का त बसि तूं बि कमु कर न माण्हू टियों ॾींहुं आहे मां परेशान लॻो पियो उन जी जॻह ते माना मांखे बीहारो। तव्हां उन जे जाइ ते कमु कयो जेसि ताईं उहो ख़ुशि थिए। हलो 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 रोज़ी कयो हली। बाबा चांहि भली पचाईंदा। हा ग्राहक जीअं गिला न कनि। अस्सलाम वालेकुम सेठ। वालेकुम। अरे ख़ैर त आहे अस्पताल में मूंखे ख़बर पई। ख़ैर त आहे छो मां सही सलामत आहियां अस्पताल छो हूंदुसि सेठ? अलाए तोहारे यार चो त एक्सीडेंट थी पियो जंग भॼी पियो मां पाण तयार थियो अचां पियो। हिन यार मारे हा हिन त मूंखे चयो त सेठ जी थी वई चोरी हुन कई थी फिरियाद। हाँ बाक़ी छा? पोइ हे त ॿिया हे कहिड़ा कहिड़ा यार कया थी दोस्त।